उनखे भी वठी हला तमा पंहिंजे दोस्तन सा कचहरी में हुंदा त मुखे भी कचहरी करण ला को दोस्त मिली वींदो। ऐलाने नुबुवत पाद जी गाला इब्तदा ते हलंदो हल मुंहिंजा दोस्त अजीज जे वक्त में उन काफिले जे अंदर हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सोने अबू बकर सिद्दीक के पान सा गद वठी था वजन मुख्तसर अर्ज करे मोटंदुस अग्या जे जगह ते मुंहिंजा दोस्त अजीज पढ़ला थींदो आ पढ़ा कयो वींदो आ उते हिकड़ो राहिब होंदो आ जेके ख़बर हुंदी आ त केर अची रहियो आ करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक उन जेकी कुछ बुधी छड़ियो उन बुधी छड़ियो जे वक्त में उते हिकड़ो वण लगला हजरत ईसा अलैहिस्सलाम जे दौर जो यानी 590 साल एक रवायत मुताबिक तारीखी रवायत त 390 साल वगैरह वगैरह टाइम गुजरी चुको आ वो वण सुकी खोखलो थी वयो आ मुंजा दोस्त अजीज वण अचानक साओ थण लगो आ वो राहिब न खुशी में लगो पयो आ रोज जबल ते बीही करे वाट निहारींदो आ शागिर्द पुछंदा साईं दुनिया तवा जो वाटू दिसंदी आ तवा के जी वाट दिसी रहा हो मुर्की चवंदो हा हा जडे हे वण साओ थी तैयार थी वने वो तवा के दसींदुस तमा वाट कहजी दिसी रहो हुयुस। 390 साल या 590 साल वक्त गुजरी चुको आ जे वक्त में वण साओ थी वयो आ हाने मुकम्मल निगाहूं मुंजा दोस्त अजीज रस्ते में सोने अबू तालिब सा गड वापारी अची रहा हन मुजो करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम अची रहो आ काफिले के दिसी करे उन राहिब ऐलान कयो इन काफिले जी दावत करनी आ उन काफिले जी दावत कई वई आ सभई गरजी अचे वण जे हेठों वेठा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के चवण लगा तमाडो उठन जी संभाल ला वेही रहो महबूब ते वेही रहा अबू बकर मुस्तफा सा गद वेठो आ जिया उन राहिब ॾिठो तमाम मानू वेठा निहारे पुछण लगो हू किथे आ हू किथे आ एक बेदे निहारण लगा कहड़ो हू कहजे नाले तो चवी साधन लफ्जन में चवा तो न राहिब यकीनन ई चयो हुंदो त जहजे ला दावत कया ओहो किथे आ अजीजा ने यानी अर्ज करने जो मकसद ही हुआ तो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अचण कैलाने नबूवत का अग में मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेला अल्लाह ताला जे जात बा बरकात जेके वो नूरानी निगाह अता फरमाई उन्होंने मुझे मुस्तफा के सुना तो ये सैयदना सिद्दीक अकबर के भी सुना तो जने सैयदना सिद्दीक अकबर काफिले में वापार सा वनी रहो यमन जे तरफ वनी रहो रस्ते जे अंदर जने सैयदना अबू बकर सिद्दीक सुने ख्वाब लधो ख्वाब में दिसी रहो छा दिसी रहो हिकड़ो वण ओहो एडो वण वडो जे जे हेठो मा भर में बैठो हा एक तारीख मुताबिक से तो चोडीअ जो चंद्रा जेको इंतहाई चमकी करे मुझे झोल में अची वयो सिधो उन राहिब दे वयो रात हे ख्वाब लधो राहिब चयो देर न कर इहो बुधा नालो छा थई वेठो काथे आ जडे बुधाईंदो आ चवंदो आ दे खबर तुझे दुन जे हेठा तिर जो निशान दिसता आहे या ना है सैयदना अबू बकर दिसी चवंदो आ मुझे दुन जे हेठा तिर जो निशान भी मौजूद आ चवे तो देर न कर ये तमाम निशानियों उन शख्स में मौजूद होंदियूं जे जेला अल्लाह दुनिया बनाई आ वो महबूब उन जे हंज में आराम कंदो वनी वनी उन पिरिय ते कल मो पढ़ रब तो के इज्जत वारो बनाए छड़ियो आ सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जो परवानो जडे हिजरत जी रात थिया हिजरत जी रात नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात भांजे बिस्तरे जे मथा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम के आरामी करे मुझा करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम निकरन था कादे निकरन था अल्लाह जे कुरान करीम बुधायो अखरजहुल्लज़ीन कफरू सानियस्नैन इज़ हुमा फिल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना
मुझा महबूब शेरे खुदा के आरामी करे पान जदे निकरण था घना चेनी तरफ न को बीठा चो 40 है घना दुश्मन बीठा को बुनन में नाबीन को न हो कंहिंजी भी नजर कमजोर को नहीं 40 मानुन जो अखियूं घणियूं गालायो न था थोड़ो गालायो 40 मानुन जो अखियूं घणियूं चो त हिकड़ी अख वारो कोई न होयो सब बिन बिन अखिन वारा होया 80 अखियूं कयो वेठा होया कंहिंजे इंतजार में होया इमामुल अंबिया जे इंतजार में होया जे कदे शार्ट करे जुमलो चई वञा मुझो महबूब मुस्तफा उन्हनि जे आलो गुजरियो या न गुजरियो गालायो गुजरियो या न गुजरियो महबूब उन्हनि जे आॾो गुजरियो हबीब उन्हनि जे आॾो गुजरिया 80 अखियूं पटियो वेठा होया निंड भी कंहिंखे कान हुई ॿुधायो मुस्तफा नजर आयो या कोन आयो जवाब कोन मिलियो कंहिंखे नजर कोन आयो अखियूं भी पटियलू हुयूं हबीब आॾो लंघी वया नजर भी कंहिंखे कोन आया अजीज़ाने मन गौर कर तो असां आशिकन चरन सादड़न दीवानन के केडो न अजीब इशारो मिली रहियो आ महबूब उनखे नजर ईंदो आ महबूब उनखे नजर ईंदो आ जंहिंखे महबूब पंहिंजो पाण ॾेखारण चाहींदो आ महबूब उनखे नजर ईंदो आ जिनखे महबूब पाण ॾेखारण चाहींदो आ अखियूं पटियूं पयूं हन बीठा हन महबूब नजर नथो अचे ओॾा सैयदना सिद्दीक़ अकबर पंहिंजे घरड़े में मौजूद आ हबीब दरड़ो रुगी खड़काईंदा हन अबू बकर हाज़िर थींदो आ पुछण वारे पुछो ए अबू बकर दुनिया में दोस्त भी होंदा हन दुनिया में दुश्मन भी होंदा हन छा हिकड़े मिनट ला तो के ख्याल न आयो जो अंदरों भी सवाल करी त केर दर खड़काए रहियो आ सैयदना सिद्दीक़ अकबर जो जवाब निहार सुने सिद्दीक़ अकबर जवाब ॾिनो जेको पंहिंजे महबूब जो अंदाज न सुञाणे उनखे सिद्दीक़ कीअं चइबो सिद्दीक़ चइबोई उनखे आ जेको पंहिंजे महबूब जे हर अदा के समझंदो भी आ त सुञाणंदो भी आ अज़ीज़ाने मन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी करे जी अॻिते आया गार में पहुता गार जे ॿाहिरों पहुता शाट कंदो तकड़ में हलंदो हला शाट में जुमला ॿुधाईंदो हला गार जे ॿाहिरों पहुता अबू बकर अर्ज़ तो करे मुंहिंजा आका इजाज़त मिले गार खे मां साफ़ करे अचां अबू बकर सिद्दीक़ गार में अंदर वियो आ गार खे साफ़ कयो आ गार खे साफ़ करण खां बाद जेतिरा सोराख नज़र आया सभिनी के कपड़न सां बंद कंदो वयो मगर हिकड़ो सोराख बाकी बचो आ जरा सवाल पांजी जगह ते मौजूद आ सभिनी सोराखन जे ला कपड़ा होया हिकड़े सोराख जे ला कपड़ो खुटी वयो राज केड़ो आ जो जे इन सोराख के भी कपड़ो अचे ह त आशिकन जो झेड़ो केर ॾिसे हा अल्लाह जी चाहींदो आ मुझो करीम रब ये करे ॾेखारींदो आ सैयदना अबू बकर सिद्दीक़ गार साफ करे आयो लेकिन आशिकन के पैगाम ॾेई रहियो आ ओ दीवानो याद रखजो मुझो मुस्तफा ईंदो आ मुझो मुस्तफा वेहंदो आ मुझो मुस्तफा रहंदो आ मुझो आका मेहमान थींदो आ मगर थींदो उते आ जिते अबू बकर अग में अची साफ कंदो आ सादन लफ्जन में चवा जेकर आईजी साहब कराची खां में अचे तो उन खां पहिरीं उन जी टीम इंदी आ मुआइनो कयो वींदो आ रस्तन के ॾिठो वींदो आ जे गलीअ सां वञणो होंदो आ गलीअ जो मुआइनो कयो वींदो आ ज़ाहिरी तौर ते या खुफिया तौर ते जेसिताईं क्लियरेंस न मिलंदी आ तेसी केर भी इजाजत कोन ॾींदो आ जॾहिं क्लियरेंस मिली वेंदी त मामलात ठीक ठाक हन अचण वारो ईंदो आ अबू बकर सिद्दीक़ दे निहार अबू बकर सिद्दीक़ दे निहार पहिरी गार जी सफाई करे जदे अर्ज कंदो मुझा आका सब कुछ ठीक आ मुझो मुस्तफा गार में ईंदो आ
मुझो आका गार में इंदो आ जरा जे करे सादन लफ्जन में इए चवा त उन दिल में मुझो मुस्तफा इंदो आ जिथे अबू बकर जो प्यार मौजूद हुंदो आ। अजीज़ाने मन जरा हिकड़े मिनट ला गौर कर उन गार जे अंदर सही मुफ्ती साहब वेठा हन, सही मुफ्ती टाटरी साहब वेठा हन, सूफी साहब अल्लाह ताला मुख्तार मंतूफ सूफी साहब मुझे मुर्शिदन करीमन जा प्यारा खलीफा आलिम बा अमल जान वेठा हन। एड़न आलमन जे सामो मुंह जड़े कड़ो बेकार ना चीज छा गालाए सकंदो, मगर अल्लाह ताला जिम्मेवारी ॾिनी आ, जिम्मेवारी निभाईंदे अगते अर्ज कंदो हला गार जे अंदर जे वक्त में उन सोराख में सैयदना अबू बकर सिद्दीक पांजो नखुन रखियो, पांजो आंगूठो रखियो, उन नाग भी देर न कई। तफसील जतरो टाइम ना है जो तफसील में वना, नागो हकीकत में नागो हो या का बी शय होयो, नागो होयो या का बी शय होयो, तमाम तफसील उन जा लंबा जेको कुछ मुंह पड़ियो जे इजाजत रियो तो भला मुख्तसर अर्ज करे वना। हकीकत में इहो नाग न होयो, हकीकत में इहो जिन्न होयो, हकीकत में इहो नाग न होयो, छा होयो, जिन्न होयो जिन्न। कदे जो होयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर जो होयो, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दरबार में आयो ऐ अल्लाह जा खलील माम तो ते ईमान आणन जे ला तैयार हां, शफात जो मुखे गारंटी दे, कयामत जे ॾींहुं मुखे तकलीफ न ईंदी, गुनाहन जी माफी मुखे मिली वेंदी, शफात जो ज़िम्मो तव्हां खणो, उम्मती थियण जे ला मां तैयार आहियां। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब दिनो मां कीअं शफात जो ज़िम्मो खणा जॾहिं त इन कलम जो कलम दान मूं वटि नाहे, इन जो कलम कंहिं ॿिए महबूब वटि। इहा विज़ारत मां खलील जी नाहे, इहा विज़ारत ॿिए कंहिं महबूब जी आ। उन हाम बिन हुलैम जिन्न चवण लॻो पोइ उन महबूब जो न सुने, मां उन महबूब ॾे वञण लाइ तैयार हां। इब्राहिम खलीलुल्लाह जवाब ॾिनो उहो महबूब हिन वक़्तु दुनिया में मौजूद नाहे, जे ईंदो त ज़रूर ईंदो, चे ईंदो कॾहिं ईंदो हेतिरा हज़ार साल बाद में ईंदो। उन जिन्न अर्ज़ कयो ऐ अल्लाह जा खलील जे कॾहिं शफात जो कलमदान तो वटि नाहे त अल्लाह जो खलील त जरूर आही, भला एतरो त अल्लाह जे दरबार में हथड़ा खण, अल्लाह मुखे जिंदगी एतरी दे त उन तुझे महबूब जो वनी दीदार करे अचा। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरिया, अल्लाह जे ज़ात उनखे जिंदगी ॾिनी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे अंदाज़ ॾसियो आहे, हिन सूरत में नाग जे सूरत में वञी इएं गार में वेहण तुंहिंजो कमु आहे, यार ईंदो ते वेही पंहिंजा दीदार कजा। केतिरो तवील वञा, अॻियां गुंजाइश टाइम जी नज़र कान थी अचे, चो त ही सॼो मामिलो अचानक न हुयो, इहो मालिक जे कुदरत में पहिरें खां तय थियल हुयो। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु के नाग डंग हया डंग हया। सिद्दीक़ अकबर पैर पोइते न कयो, ज़हर हलंदो रहियो। सिद्दीक़ अकबर बर्दाश्त कंदो रहियो, ज़हर हलंदो रहियो, डंग बर्दाश्त कंदो रहियो। नतीजो छा निकतो, जे इजाज़त ॾियो त हिकिड़ो शेर मां इन बारे में ज़रूर पढ़, हिकिड़ो शेर पढ़ा, ज्यादा न बस हिकिड़ो शेर पढ़ा जे नाराज़ न थियो त। जंहिं वक़्त में नाग डंगन जी इंतहा कई, सैयदना अबू बकर सिद्दीक़ बर्दाश्त जी इंतहा कई। हिकिड़े आशिक पंहिंजे इश्क जूं सिटरूं लिखियूं, नाग बुधी छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे, नाग बुधी छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे, ज़हर भली छॾ हारे, ज़हर भली छॾ हारे, पंहिंजो पुनहल केर उथारे, नाग बुधी छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे, नाग बुधी छॾ पेर न खणबो ज़हर भली छॾ हारे। धुरियूं मुड़ियूं यार की न की बिनी पंहिंजी ॻाल्हि हलाई, धुरियूं मुड़ियूं यार की न की बिनी पंहिंजी ॻाल्हि हलाई, नाग बिकावड़ वारे ज़हर मां ज़रड़ी की न घटाई, नाग बिकावड़ वारे ज़हर मां ज़रड़ी की न घटाई, इश्क बिना
इश्क बिनागा नाग बिनागा जंगी इहा के रुटारे नाग बुद्धि छद नाग बुद्धि छद पैर न खणबो जहर भली छद हारे जहर भली छद हारे जहर भली छद हारे पंहिंजो पिरी केर उथारे नाग बुद्धि छद पैर न खणबो जहर भली छद हारे मोहब्बत वारी मेच वियो मारे सिद्दीक़ अकबर साईं मोहब्बत वारी मेच वियो मारे सिद्दीक़ अकबर साईं जान बचागी लिब मुबारक पैर उन्नते लगाई जान बचागी लिब मुबारक पैर उन्नते लगाई शान बुद्धि चो अज जो मुसलमान घूरे घूरे निहारे नाग बुद्धि छद पैर न खणबो जहर भली छद हारे नाग बुद्धि छद पैर न खणबो जहर भली छद हारे वक्त उन खां बाद अगर जे कंहिंखे नाग नंगी दो हो वक्त उन खां बाद अगर जे कंहिंखे नाग नंगी दो हो सिद्दीक़ अकबर सोनो पंहिंजा पेरड़ा धोई दींदो हो सिद्दीक़ अकबर सोनो पंहिंजा पेरड़ा धोई दींदो हो ज़हर ख़त्म थी वींदो हो ज़हर ख़त्म थी वींदो हो जंहिंखे धोई पेर पियारे नाग बुद्धि छद नाग बुद्धि छद पैर न खणबो ज़हर भली छद हारे अम्मा आयशा सिद्दीक़ा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा मुझे अम्मा सोनी फरमाए रहिया अम्मा आयशा सिद्दीक़ा सोनी फरमाए रहिया तो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन उम्मिल मुमिनीन आयशा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम लौ कुन्तु मुत्तखिज़न खलीला लत्तखज़तु अबा बकरिन खलीला अम्मा आयशा सिद्दीक़ा सुनी फरमाई थी तो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इमाम बुखारी जी रवायत आ तो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह भी हिकड़ो खलील बनायो मां मुस्तफ़ा भी हिकड़ो खलील बनायो अल्लाह जेके खलील बनायो उनके भी यादो रखो वरी मुझे मुस्तफ़ा जेके खलील बनायो उनके भी यादो रखो अल्लाह जे खलील के यादो रखो अल्लाह जे ज़ात माल मता दिनो अल्लाह जे नाले ते कुर्बान करे छॾी दुनिया दौलत दिनी मेहमानन जे हवाले करे छॾी उन जे बावजूद उहा घड़ी आई आ जंहिं वक्त में निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ला आड़ाह के तैयार करायो आ इंतहाई शाट कंदो पियो हला आड़ाह के तैयार करायो आ इब्राहिम खलीलुल्लाह जेला आड़ाह के तैयार कराए जिस्मता कपड़ा अलग करे तैयारी करे रहियो आ जेला तैयारी करे रहियो आ इब्राहिम खलीलुल्लाह ला तैयारी करे रहियो आ निमरूद ऐलान करे छॾियो आ उन बाह जे आड़ाह में उछलायो वञे हेॾा सुहिणो खलील अची रहियो आ एॾी वॾी लंबी बाह में अची रहियो आ अञा बाह ऐं उन उछलाइण वारी शइ जे दरमियान में मौजूद आ जिब्राइल ईंदो आ ऐं अल्लाह जा खलील जेकॾहिं तू हुकुम करी त मां हीअं करे छॾियां सोहणो इब्राहिम ख़ामोश मीकाइल ईंदो आ ऐं सोहणा खलील जेकॾहिं तू चवीं त मां हीअं करे छॾियां सोहणो खलील ख़ामोश आ वरी इसराफील अलैहिस्सलाम ईंदो आ ऐं सोहणा खलील अगर तू चवीं त मां हीअं करे छॾियां सोहणो खलील लबड़ा खोलींदो आ अल्लाह जे मलाइकर खां पुछंदो आ ॾियो ख़बर एतिरो त ॿुधायो रब्बुल आलमीन मोकिलियो आ या पंहिंजे तरफ़ खां आया हो
एकड़ो जुमलो 3 नंबर ते फरमायो जेकदे अल्लाह जे ज़ात तवा के मोकलियो आ तदे भी गाल बुधायो पांजे तरफ खां आया हो तदे भी गाल बुधायो इन्नी फरिश्तन चयो आया पांजे तरफ खां हो पर इजाजत मालिक खां वठी आया हो आया पांजे तरफ खां इजाजत मालिक खां वठी आया हो सोने खलील जो हटी वञो दरमियान मां हटी वञो बहा जाना मुझो रब जाने जेकॾहिं मुझो यार इन में राज़िया त खलील के कोई एतराज नाहे अजीज़ाने मन सुने खलीलुल्लाह पंहिंजे इश्क मोहब्बत जो अंदाज इन अंदाज में दस्यो होड़ा मक्के जे सरजमीन ते हलिया एकड़ो खलील मुझे मुस्तफा करीम बनायो आ जंहिंजो नालो अबू बकर आ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह जो नारो लगायो आ मुशरिकीन मक्का कुफारे मक्का पंहिंजा हथियार खणी करे मुझे करीम आका सलातो सलाम जे मथा हमलो करण जे ला अची वया अबू बकर सिद्दीक या छाती टेड़ी करे बीही रहो आ बाजू टेड़े बीही रहो आ दुश्मनन महबूबन करीम सलातो सलाम के छडे करे सैयदना अबू बकर सिद्दीक जे मथा हमलो कयो आ हमलो करे एतरो हमलो कयो जख्मी करे बेहोश करे छड्यो सिद्दीक अकबर बेहोश थी वयो आ अम्मा अची वया अब्बो अची वया पाजे घरड़े दे खणी आया अम्मा बहटे रही आ पेरन के महटे रही आ अबो पानी मथों खयो बीठो आ असा जे बचड़े के केडी मल होश तो अचे हम कम्मा जी तमन्ना एक पीर जी तमन्ना लेकिन जी सैयदना सिद्दीक अकबर जी अख खुलिया अम्मा थी चवे बचड़ा हे पानी मौजूद आ अबो थो चवे बचड़ा हे खीर मौजूद आ लेकिन सिद्दीक अकबर जवाब नहीं हटी वञो बुधायो त मुझो मुस्तफा काथे आ अजीजा ने मन सिद्दीक जो लकब इं कोन मिलियो आ सिद्दीक जो लकब इं कोन मिलियो आ हजरत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते पहुतो आ अल्लाह तबारक व तआला जे दरबार में अल्लाह जे दरबार में कलाम थी रहो आ हजरत मूसा कलीमुल्लाह के हुक्म थी रहो आ ए मोजा कलीम हे इलाइका हे इलाइका हे इलाइका मां खुदा पांजे प्यारन खे दींदुस मूसा कलीमुल्लाह मोटी करे कोहे तूर ता पांजे बनी इस्राइल कौम जे बुधायो आ मुझे रब फरमायो आ ही इलाइका मां पंहिंजे प्यारन खे दींदुस पंहिंजे कौम अर्ज कयो ऐ अल्लाह जा नबी रब जे दरबार में अर्ज कर असां भी तो उन जा बानायो असां खे ही देई छडे या हुकूमत असां जे हवाले करे छडे सुनो कलीमुल्लाह रब्बे जुल जलाल जे दरबार में फरी मोटी अर्ज करण लगो आ या अल्लाह मुझे उम्मत अर्ज करे रही आ या अल्लाह ये पंहिंजे प्यारन जे नाले सां रखियल इलाइका ये असा के अता फरमा जवाब मिलंदो आ ए मुझा सोहना कलीम तुझे उम्मत के मां रब सुञाणा थो जडे तू चवी तो जंग जेला जडे तू चवी तो दुश्मनन सा विढ़ण जेला त तोखे जवाब ॾियनि था इज़हब अंत रब्बुक फक़ातिला ए मूसा तू जान तो जो रब जाने असा जो छा वने ए मूसा कलीमुल्लाह पाजे गुलामन के वनी बुधा ये इलाइका दींदुस जरूर मगर उन्हन प्यारन के दींदुस जंजे पेट सा पत्थर बदल हुदा बबदी हम मानी कान खादी हुदो पर महबूब ऐलान कंदो जान कुर्बान करे यार जे कदमन में पहुंची वीदा मौला उहे केर हुंदा मौला उहे केर हुंदा वयत्तबिऊन रसूलन नबियल